मज़ीद वीडियोस के लिए हमारा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें। महाना बिना ज़िक्र जे खुदा के सुञाण ऐं मुस्तफ़ा के सुञाण। अल्लाह जे ज़िक्र जो फ़न सिखो, वो अल्लाह वारनि जी मजलिस में वञो, महफ़िलनि में वञो ऐं उन्हनि जी तवज्जुहात खे हासिल कयो। या दिल तव्हांजी अल्लाह अल्लाह जे ज़िक्र जो जॾहिं फ़न सिखियो, अल्लाह अकबर, यकीनन सां तव्हां दीन जा भी ग़ुलाम बणिजी वेंदव, मदीने वाले साईं जा भी ग़ुलाम बणिजी वेंदव। बिना ज़िक्र जे अल्लाह जी ज़ात जी मार्फत हासिल करण महाला। आरिफ नथो थी सघी, मुल्ला थी सघी तो मुल्ला, फितनो करे सघी तो आरिफ नथो थी सघी। तुंहिंजे असांजो ताल्लुक़ मख़लूक़ सां जिस्मानी आहे, खुदा सां ताल्लुक़ जिस्मानी तू नथो जोड़े सघी, जिस्म तुंहिंजो मख़लूक़ जे लाइ आहे। अल्लाह जी ज़ात पंहिंजे ताल्लुक़ जे लाइ तुंहिंजे अंदर में हिकु सिस्टम रखियो आहे। रूह जेको बेदार अल्लाह जे ज़िक्र सां थींदो आहे, रूह खे बेदार करण जे लाइ इन जो दरवाज़ो दिलि आहे। दिलि खां अल्लाह अल्लाह जे ज़िक्र जूं ज़रबूं लॻा, रूह जेको ग़फ़लत में पयल आहे बेदार थी फ़ौरी तौर ते अल्लाह जे रसूल खे सुञाणे तुंहिंजे पूरे जिस्म खे मुस्तफ़ा जो ग़ुलाम बणाए छॾींदो। तो सामाईन ग़फ़लत में ज़िंदगी न गुज़ारियो, अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र कयो, हमा वक़्त ज़िक्र कयो, हमा वक़्त ज़िक्र कयो। उथो वियो, घुमो फिरो, खाओ पियो, तवज्जो तव्हांजो ज़िक्र जे तरफ़ हुजे, दिलि करे रही आहे अल्लाह अल्लाह अल्लाह। ज़िक्र सिलसिले आलिया नक्शबंदिया में तव्हां बैत कई आहे। नक्शबंदी सिलसिले जा 7 लताइफ़ आहिनि जेके जिस्म में रखियल आहिनि। 8 नफ़ी असबात ऐं 36 मुराकिबा आहिनि। जहिड़े तरीक़े सां क़ुरान करीम जा 30 सिपारा, केतिरा ई रुकू, केतिरियूं आयतूं, उन जे अंदर में अगरि वञो त पोइ बाद में तलफ़ुज़, अञा वञो त ज़ेरूं, अञा वञो त ज़बरूं, अञा वञो त पेश, ॿाहिरां नालो क़ुरान। अहिड़े ई तरीक़े सां ॿाहिरां नालो अल्लाह जो ज़िक्र। फ़क़ति ही क़ल्बी न, इन जे अंदर में घिरो, बेअत कयो, मुर्शिद सां सोहबत कयो, उहो पंहिंजे तवज्जो सां तव्हांजे मुर्दा जीअ खे जीआरे, तव्हांजे क़ल्ब खे अल्लाह जे ज़िक्र सां आबाद करे। अगरि हू कामिल ऐं मुकम्मल हूंदो, फ़ौरी तौर ते तुंहिंजी इस्तेदाद खे ॾिसी करे तोखे ॿिए सबक़ में दाख़िल कंदो। वरना आउं अॼु हिकिड़ी मकतूबात शरीफ़ इमाम रब्बानी रहमतुल्लाह अलैह जी पढ़ां पियो, मूंखे पढ़ण खां बाद में ॾाढी हैरत लॻी। उन में पाण फरमायूं त जेको जज़्बो, हीउ जेको जज़्ब ही कैफ़ियात आहे, 1000 सदीअ जा मुजद्दिद फरमाइनि था, ऐं मकतूबात शरीफ़ ॾेखारण जे लाइ तयारु आहियां। फरमाइनि था जेको जज़्बो सुलूक खां पहिरीं थिए थो उहो बेकार आहे। अंदाज़ो लॻायो, हीअ आउं पंहिंजी तरफ़ खां नथो चवां। 1000 सदीअ जे मुजद्दिद इहो फरमायो जेको जज़्बो सुलूक खां पहिरीं थिए थो। सुलूक चाहे हीउ सुलूक जेको मां तव्हांखे ॿुधायुमि न, 7 लताइफ़, 7 सबक़ इहे, 8 सबक़ नफ़ी असबात, 36 मुराकिबा आहिनि नक्शबंदी सिलसिले में। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बबरकात जे तरफ़ इहो रूहानी सफ़र आहे जेको अल्लाह जा वली मुर्शिद कामिल मुरीद खे कराईंदा आहिनि। उस्ताद 3 सिपारा पढ़ाईंदो आहे, क़ुरान करीम पढ़ाईंदो आहे। आलिम केतिरा ई किताब पढ़ाए, बाद में चवंदा तूं मौलवी आहे, आलिम आहे। अहिड़े ई तरीक़े सां मुर्शिद अगरि मुकमिल आहे त उनखे घुरिजे त जेको मुरीद उन जी माइयत इख़्तियार करे थो, सोहबत इख़्तियार करे थो, उनखे हिकु मक़ाम में न फासाए। जो 1000 सदी जा मुजद्दिद चवनि था बिना सुलूक जे जज़्ब बेकार आहे। फरमाइनि था इहो जज़्ब त इन जे लाइ पैदा थींदो आहे, जज़्ब हिकु ज़ौक़ आहे। अल्लाह ताला जे इनामनि मां हिकु इनाम आहे जेको मशाइख़नि बुज़ुर्गनि जी तवज्जो सां तजल्ली क़ल्ब ते पवंदी आहे ऐं उन में मस्ती पैदा कंदी आहे। फरमाइनि था जज़्ब त हिकु ज़ौक़ आहे, जज़्ब हिकु ज़ौक़ आहे जेको तोखे मुर्शिद वटि बि पेश कंदो, ज़िक्र बि तोखां कराईंदो। नमाज़ ज़ौक़ खां सवाइ कहिड़ी शइ हासिल थींदी आहे? जंहिं ॿार मां ज़ौक़ ऐं शौक़ ख़तमु थी वञे, स्कूल ई कोन वेंदो, उहो ॿारु स्कूल न वेंदो। स्कूल उहो वेंदो जंहिंमें ज़ौक़ हुजे, शौक़ हुजे, उहो ई होशियारु थींदो, पढ़ंदो। अहिड़े ई तरीक़े सां फरमाइनि था हीउ जेको तवज्जो ॾियूं था ताकी तव्हां में कैफ़ियत पैदा थिए, असां इन जे करे ॾियूं था त तक़रीरूं, वाइज़, नसीहतूं ॿियनि जलसनि वांगुरु ॿुधी हलिया न वञो। ही नफ़्स ज़ालिम ख़तरनाक अंदर में आहे।
इहो तकरीर जो ज़ोक़ अधु कलाक 15 मिंट हिकिड़ो ॾींहुं हली सघे थो, पर अल्लाह वारे जी तवज्जो सां अगरि तो में कैफ़ियत रूहानी रूही कैफ़ियत पैदा थी त इहो ज़ोक़ मरण घड़ी ताईं ख़तमु कोन थींदी, मरण घड़ी ताईं नमाज खां दूर न थी सघंदे। फरमाइनि था हे जेको राहे सुलूक आहे, नक्शबंदी सिलसिले जो सफ़र, छटी मुराकिबा, 7 लताइफ़, 8 नफ़ीस बात, इहो राहे सुलूक, इहो रस्तो जेको अल्लाह जे तरफ़ वञे थो, इहो वजद, इहा सवारी या मक़सूद न आहे जेका तोखे ज़ौक़ ॾियाराईंदी आहे, सफ़र में अञा मज़ो महसूसु कराईंदी आहे। फरमाइनि था सुलूक खां पहिरीं थिए त इहो वजद, इहो जज़्ब बेकार आहे। हा अलबत्ता सुलूक सां थिए या सुलूक खां मुआख़िर थिए, इहो वजद कामिल बि आहे, मुकम्मल बि आहे, दुनिया खे सैराब करे छॾींदो। हिकु रूहानी नुक़्तो हुयो जेको आउं पेश कयो, इन जे लाइ आउं जेके मूंसां बेअत कनि था, निस्बत रखंदा, उनखे ताक़ीद कयां थो, ख़ुदारा सोहबत करणु तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे, सोहबत करणु तव्हांजे मथां फ़र्ज़ु आहे, ऐं हीउ नूर ऐं हीउ सभु लतीफ़ा, हीउ सभु सबक़ तय कराइणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे, बशर्ते कि तव्हां में इस्तेदाद मौजूदु हुजे, बर्तन मौजूदु हुजे। इंशाअल्लाह अज़ीज़ अगर कंहिंमें बर्तन न बि हूंदो आहे तॾहिं बि उनजे मथां तवज्जो थींदी रहंदी आहे, उनजो कुझु लतीफ़नि ताईं बर्तन ठही पवंदो आहे, कम अज़ कम ग़ालिबन विलायत ताईं बर्तन उनजो ठहंदो आहे, 8 सबक़ ताईं ज़रूरु पहुचंदो आहे, नफ़ीस बात ताईं ज़रूरु पहुचंदो आहे, पर ते रूहानी मुराक़िबात आहिनि। अगरि उनजो बर्तन उनजी ताक़त ऐं क़ुव्वत तवज्जो सां इस्तेदाद जे आला मक़ाम ते फ़ाइज़ थी त पोइ मुर्शिद कामिल उनखे मुराक़िबात फ़िक्र में दाख़िल करे बाक़ी सफ़र तय कराईंदो आहे। इन जे लाइ जेके ताल्लुक़ निस्बत रखनि था उन्हनि जे लाइ लाज़िम ताक़ीद आहे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात व बरकात शाहिद आहे तव्हांजे मथां, मुंहिंजे मथां। अगरि कंहिंखे इहा मूं वटां शइ नेमत हासिल नथी थिए तो पाण पंहिंजे अंदर में गिरेबान में झाती पाए ग़लतियुनि खे दुरुस्त करे, वरना आउं त हमा वक़्तु तयारु वेठो हूंदो आहियां त केरु अचे उनखे इहा नेमत पहुचाईंदो रहां, आउं ख़ादिम आहियां, ख़िदमत कंदो रहंदुसि इंशाअल्लाह। सो जंहिं बैत कई आहे उहो सोहबत कंदो रहे, सोहबत लाज़िम आहे, अगरि न कंदो क़यामत जॾहिं उहो ज़िम्मेवार आहे। इंशाअल्लाह नज़ीर सोहबत कंदो रहंदो, उनखे तवज्जुहात मिलंदा रहंदा, उनजी इस्तिदाद मुताबिक़ उनखे असबाक़ नक्शबंदिया भी मिलंदा रहंदा, ज़रूर बिल ज़रूर इंशाअल्लाह अज़ीज़ मोमिन कामिल बणिजी वेंदो।